बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो असांजो क़िसो पियो हले अलफ़ लैला सीरीज़ में हिंद जे बादशाह ऐं उन जे वज़ीर जो। उन जा असां 2 पार्ट तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जो पार्ट नंबर 3 सां गॾु तव्हांजे साम्हूं। दोस्तो इन में असां तव्हांखे ॿुधायोसीं त बादशाह खे जॾहिं चङे टाइम खां पोइ पुटु ॼाओ त बादशाह वरी दरबार कोठाई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मुल्कनि जा नवाब, बादशाह, हकीम, आलिम ऐं पंहिंजा 7 वॾा वज़ीर जेके हुअसि, उन 7 वॾनि वज़ीरनि खे बादशाह चयो त तव्हां मूंखे का नसीहत कयो हिन ख़ुशीअ जे मौक़े ते, जो अलाह साईं मूंखे पुटु ॾिनो आहे, तव्हां मूंखे हिन का नसीहत कयो। हाणे ॿिए पार्ट में असां तव्हांखे ॿुधायो पियोसीं त 3 वज़ीर जेको हो, उन 3 वज़ीर बादशाह खे ॿुधायो, नसीहत पियो करे त बादशाह सलामत नेक वक़्तु उहो माण्हू आहे जंहिंमें ख़ुदा दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जूं नेकियूं जमा कयूं हुजनि, ऐं जेको ख़ुदा जे ॾिनल नेमतुनि ते किनात करे ऐं रब जे ॾिनल हुकूमत ते शुक्रगुज़ार थिए, तोखे रब हुकूमत ॾिनी आहे। ऐं जेको शख़्स वरी ज़ुल्म कंदो, पंहिंजा फ़र्ज़ ऐं हक़ जेके आहिनि उहे पूरा न कंदो, त उन जो मिसाल थींदो झंगली गॾह ऐं लूमड़ीअ वारो। जंहिं ते बादशाह पुछियुसि त उन झंगली गॾह ऐं लूमड़ीअ जो किसो छा आहे। हाणे वज़ीर किसो बयानु कयो। वज़ीर चयो त बादशाह सलामत कंहिं झंग में हिकिड़ी लूमड़ी रहंदी हुई। 2-3 ॾींहं थिया लूमड़ी खे को शिकार कोन लॻो हो, जो डरो थिएसि, को शिकार कोन लॻो हो। हिकिड़े ॾींहुं निकिती शिकार जी ॻोल्हा में, रुली 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 नेठि हिकिड़ो जबल हुजे, उन जबल ते अची पहुती। सिज बि लहे पियो, सिज बि लहे पियो। मोटण जो इरादो कई, रस्ते में ॾिठई त हिकिड़ी ॿी लूमड़ी आहे, उहा वञे थी पई। आयूं अची हिन सां मिली, 2 लूमड़ियूं हिक ॿिए सां शिकार जूं ॻाल्हियूं पई कनि। हूअ जेका ॿी हिनखे लूमड़ी मिली, उन लूमड़ी हिनखे ॿुधायो त कल्ह मूंखे हिकिड़ो झंगली गॾह मिलियो, मूंखे बि 3 ॾींहं शिकार कोन लॻो, 3 ॾींहं खां ईअं सम्झो त बुख आयलसि। गॾह जो शिकार थियो, ॾाढी ख़ुशी थियसि। अलाह साईं जो शुकुरु अदा कयुमि त ॾिस त कीअं मुंहिंजे लाइ रब साईं अहिड़ी रोज़ीअ जी मोकिली आहे। मां गॾह जो ॿियो त मासु खाधो, पर गॾह जी जेका दिलि हुई न, मूंखे ॾाढो उन मज़ो ॾिनो। हियांव जेको हुयो उन ॾाढो मूंखे मज़ो ॾिनो। मां खाधो, मूंखे ॾाढो करार थियो, मूंखे ड॒र थियो। हीअ जो इहा पई ॻाल्हियूं करेसि त हुनजे वात में पाणी पियो अचे। हूअ इहा ॻाल्हि करे हिन खां ऐं मोकिलाए वेई हली। हिनखे ईअं सम्झणु हुन सां साड़ बि थियो पियो त भेण ॾिसो हिनखे कीअं गॾह मिलियो। मां खे हेतिरा ॾींहं थिया आहिनि पंहिंजी रुला, ऐं सो बि गॾह जी दिलि खाधी अथई। बसि हाणे मां बि बुख खणी काटी आहे, पर हाणे खाईंदसि ज़रूरु, गॾह जी दिलि ई खाईंदसि। मोटी आई, ॾींहुं गुज़री वियो, वरी ॿियो ॾींहुं, ईअं ॾींहं वरी हिनखे ॿिया थी विया। कमज़ोर थी वई सफ़ा, कमज़ोर थी वई सफ़ा, एतिरे क़दुरु जो हाणे हली बि न पई सघे, हली बि न पई सघे। पंहिंजी जेका चुर हुअसि, उन चुर मां एतिरे क़दुरु कमज़ोर थी वई जो चुर मां ॿाहिरि बि न पई निकिरी सघे। हे वेठी हुजे चुर में, उतां ॾिसे पई ॿाहिरि जो नज़ारो। ईअं न ॾिठो त भई शिकारी हुजनि, उहे शिकार लाइ हुते झंग में फिरिया पिया, झंग में फिरिया पिया शिकार लाइ। उन्हनि खे बि को झंगली गॾह मिली वियो। झंगली गॾह जे उहे पोयां लॻा, सॼो ॾींहुं को हुनजे पोयां डुकिया।
आख़िर नेठि हिननि जंगली गधा खे तीर हयो, जेको जंगली गधा खे सिधो असुलु दिलि वारी जाइ तां लॻो, दिलि वारी जाइ तां लॻो ऐं उहो किरियो किरियो बि अची हिन जे गार जे ॿाहिरां, हिन जे गार जे ॿाहिरां किरियो। शिकारनि अची ऐं ॾिठो गधा खे, ॾिठुनि त गधो मोह पियो, मरी वियो। धको हुनखे अहिड़ो लॻो जो गधो मरी वियो। तीर जेको हुनखे हयो हुन, उहो तीर छिके कढियुनि, तीर हुनखे अंदरि वञी दिलि में लॻो त तीर भॼी पियो, तीर जो छिकियुनि त तीर भॼी पियो। काठी जेका तीर वारी हुई उहा निकिरी पई, बाक़ी उहो जेको लोहो थींदो आहे चुंब वारो पासो उहो अंदरि ई रहियो। गधा जो मरी वियो त हो त विया हलिया। लूमड़ी ॾिसे पई, केॾी महिल ॾिठई त हाणे हो विया हलिया। हिनखे बि बुख कयो तंग, ऐं सो बि साम्हूं ॾिसे पई त अहिड़ो खाज पियो आहे। सो नेठि हली बि कान पई सघे, रिढ़ंदी रिढ़ंदी पंहिंजे गार मां निकिती, गार मां निकिती, ॾिसे गार जे ॿाहिरां गॾु फड़ लॻो पियो। एॾी ख़ुशि थी, एॾी ख़ुशि थी, ॾाढी ख़ुशि त भेण वाह जो शुकुर आहे रब साईं जो, बिना महिनत जे। हूअ त चए पई त मां गधा खे पकड़ियो, मूंखे अॼु ॾिस बिना महिनत जे मुंहिंजे गार जे अॻियां, मुंहिंजे गार जे अॻियां सोभ अची उहो साॻियो गॾु अची हिते मुंहिंजे गार जे अॻियां पियो आहे। वाह वाह, हे गधा ॾे वधी गधा खे खाइणु लॻी। गधा जो पेट फाड़े थोरो मांस खाधई, पर हिनखे जो न हुन ॿुधायो त दिलि में ॾाढो मज़ो हो, हियांव में ॾाढो मज़ो हो। हिन मुंडी विधी हियांव उन में, उनजे पेट में फाड़ींसि पेट, मुंडी विधई हुनजे पेट, मुंडी पेट में विझी ऐं जीअं उन दिलि में हिन चक हयूं, हियांव में चक हयूं त हो जेको हुननि तीर हयो हो त तीर छिकियुनि त तीर जी काठी निकिरी आई, बाक़ी तीर जी जेका नोक हुई चुंब हुई उहा हुते दिलि में ई फाथल हुई। हिन जीअं उन में चक हयूं त हियांव खे त हुनजो चक लॻो, पर उहो जेको तीर जी नोक हुई उहा हिन जे वात में हली। हिन जो न हौल खां हुनखे चक हयूं त उहा नोक जेका हुई उहा हिन जी उहो निड़ीअ में अची फाथी, निड़ीअ में फाथी। हाणे त हिन खां गॾु बि विसरी वियो, हाणे अची लॻसि सिर ते। वॾा वस कई, आत पई ॾे, पर हाणे साईं तीर चुभी वियो, तीर निकिरे कीअं। लूमड़ी खे त यकीन थियो त बसि हाणे मुंहिंजो मौत यकीन। दिलि में पई चए त घणी तलब न कयां हा, घणी लालच न कयां हा, मिड़ई पेट भरण सां कयां हा। हुनखे ॾिसी मां केॾो साड़ कयो, हुनखे ॾिसी मां साड़ कयो, हुनजो ॻाल्हि कई त मां चयो त मां बि इहो कंदुसि। हुन महिनत कई, मां त पराई माल ते टोपी निराड़ ते कई। मूंखे ईअं न करणु खपे हा, जेको ख़ुदा मुंहिंजी क़िस्मत में लिखियो हो मां उन ते किनात कयां हा, उन ते मां शुकुरु कयां हा। मां जे ख़ुदा जे ॾिनल उन जेको रब साईं ॾिए पियो मां उन ते किनात कयां हा त हे जेका हिन महिल मूंसां इहा हालत थी थिए, मूंसां इहा हालत न थिए। मां हौल कयुमि बिना महिनत जे, चवां पई त मिले, तॾहिं मूंखे इहा सज़ा मिली। सो बादशाह सलामत लूमड़ीअ खे उन पंहिंजे बिना महिनत ऐं नाशुक्री जेका पई करे अलाह साईं ॾेसि पियो, पर हिन हुनखे ॾिसी ऐं साड़ कयो, हसद कयो, रीस कई त हुनखे उहा सज़ा मिली। सो इंसान खे बि खपे त पंहिंजी क़िस्मत जे लिखे ते राज़ी रहे, रब जो शुकुरु करे, उन मां आस न लाहे। बादशाह सलामत तूं पाण ॾिस, तुंहिंजी नियत भली, तुंहिंजो किरदारु भलो, उन जे करे रब साईं तोखे केॾी मायूसियुनि खां पोइ बि रब साईं तोखे पुटु ॾिनो। असां दुआ था कयूं त रब साईं उनखे वॾी उमिरि अता करे, नेक बख़त करे ऐं तोखे वॾी हयाती ॾे। तुंहिंजे वॾी हयाती खां पोइ तोखे हुनजो भलो वारस बणाए, हुन तुंहिंजे पुट खे तुंहिंजो भलो वारस बणाए, जेको तुंहिंजे ई साॻे तरीक़े ते हले। ईअं चई ऐं उहो वज़ीर बि वेठो। हाणे वरी चोथों वज़ीर थियो।
चौथों वज़ीर थियो। उन तकरीर शुरू कई त बादशाह सलामत जेकॾहिं बादशाह आहे समझदार, बादशाह आहे अकुल वारो ऐं इंसाफ़ वारो, मौजूद माण्हुनि खे इज़त ॾियण वारो, पंहिंजे ताक़त हूंदे बि माफ़ करण वारो, दरगुज़र करण वारो, नंढनि वॾनि सां सुहिणे तरीक़े सां हलण वारो, पंहिंजे रयत जे माण्हुनि जे जान जी हिफ़ाज़त करण वारो, उन्हनि जी पर्दापोशी करण वारो, त उहो दुनिया तोड़ी आख़िरत में नेक बख़्तीअ जो हक़दारु आहे। इहा ई शइ हुनखे पंहिंजे रयत खां महफ़ूज़ रखंदी आहे। मुल्क जी बरक़रारी बि रहंदसि, दुश्मननि ते फ़तह बि रहंदसि, पर उन ॻाल्हि जे करे अञा ईअं सम्झो त अलाह ताला जी नेमत उन ते अञा वधी वेंदी आहे ऐं उन में रब साईं जे नेमतुनि जी शुक्रगुज़ारीअ जी तौफ़ीक़ पैदा थींदी आहे। पर जेकॾहिं बादशाह में इहे ॻाल्हियूं न हूंदियूं त हू ऐं उन जो मुल्क ॿई मुसीबतुनि ऐं आफ़तुनि जो शिकार थी, छो जो हो वेझनि ते तोड़े परिवारनि ते ज़ुल्म कंदो। बादशाह सलामत उन जो बहशर उहो ई थींदी जेको हिकिड़े बादशाह जो उन जे दरवेश पुट सां थियो। उन जो हशर बि उहो ई थींदी जेको हिकिड़ो बादशाह जे दरवेश पुट सां थियो। बादशाह बि थी वियो वरी कीअं, बादशाह वरी उन जो पुटु दरवेश, इहो किसो कीअं? वज़ीर चयो त बादशाह सलामत कंहिं मुल्क ते हिकिड़ो बादशाह पर वॾो ज़ालिम जाबिर तमामु गुस्से वारो बादशाह रहंदो, हुकूमत पियो करे, पंहिंजे रयत सां का रिआयत न पियो करे, ज़ुल्म ज़्यादती सॼे मुल्क में। ऐं हिन जे उन छुड़वागीअ जे करे हिन जा जेके अमलदार हुया उहे बि सॼे मुल्क में फुरलुट को दाद फ़रियाद ई न। एतिरे क़दुरु जो जॾहिं को माण्हू ॿाहिरियों हिन जे मुल्क में ईंदो हो त हिन जा जेके सिपाही हूंदा हुआ उहे उन परदेसीअ खां जेको हुनजो माल हूंदो हो, मिल्कियत जेका हूंदी हुअसि या जेका हुन वटि पैसा हूंदा हुआ, उहा हुन ग़रीब खां ज़ोरी खसे उन जा 5 हिसा कंदा हुआ। 5 हिसा करे उन मां 4 हिसा उहे सिपाही पाण खणंदा हुआ, 5हों हिसो हुन मिसकीन खे वापसि ॾींदा। माण्हू कंहिंखे दान ॾियनि, जॾहिं बादशाह पाण इन में राज़ी माण्हू दान कंहिंखे ॾियनि। को इंसाफ़ बि कोन हो, काज़ी बि विकाइण लाइ काज़ी बि हिन जहिड़ा। रब जी कुदरत उन बादशाह जो जेको पुटु हुयो उहो ॾिसे पियो पंहिंजो पीउ जो, पंहिंजे पीउ जे कारंदनि जो। बादशाह उहो जो पुटु जेको हुयो उहो ॾिसे पियो, उनखे ॾाढो अफ़सोस थींदो हो, ॾाढो ॾुखु थींदो हो, पर पीउ खे बि चई न पियो सघे। उहो तमामु नेक वक़्तु ऐं तमामु नेक माण्हू हुयो। जॾहिं ॾिठई त दुनिया ईअं सम्झो त टेड़ी पई थी हले, हिनखे इहा ॻाल्हि न पई वणी। हिन ईअं सम्झो दुनिया तुर्क करे छॾी। बादशाही शौक़ जेके थींदा आहिनि, शहज़ादनि जा शौक़, उहे छॾे हिन अकेला ई पसंदि थी वियो। अकेलो वेठो हुजे, अलाह जी इबादत पियो करे। मतिलबु बादशाही शौक़ जेके हुया उहे सभु छॾे हिन वञी अकेला ई अख़्तियार करे। लटे कपिड़े में, खाइण पीअण में तमामु सादगी। त हीअ ज़ुल्म जी आमदनी आहे, मां इन मां कीअं खावां? दुनिया खां नफ़रत करे झंगनि में हलियो वञे, बयाबाननि में हलियो वञे, कॾहिं कंहिं शहर ॿिए हलियो वञे, ईअं महीननि जा महीना हलियो वेंदो हो। ऐं बादशाह बि पंहिंजे उन मज़नि में एॾो गर्क हूंदो हो
जो बादशाह खे बि इहा परवाह न हूंदी त मुंहिंजो पुटु काॾे वियो, 8 ॾींहंनि खां पोइ अचे, 15 ॾींहंनि खां पोइ अचे, कॾहिं महीने खां पोइ अचे। बादशाह खे बि इहा फलक न हूंदी, परवाह न हूंदी। बादशाह खे बि रुॻो मेड़ मेड़ा कंहिंजे लाइ थो मेड़ियां। उहो हिकिड़ो पुटु हुयो पर अंधी खोपड़ी, उन पुट जी कान, रुॻो मेड़ मेड़ा। त पुटु हिन जो इहे सॼा रंग ॾिसी ऐं दरबार खां महलनि खां परे अकेलाईअ में या झंगनि में पियो रहे। पोइ कॾहिं कॾहिं ईअं ॿाहिरि बि हलियो वेंदो हो, 8-8 ॾींहं 15-15 ॾींहं ईअं हलियो वञे। मतिलबु बादशाह सां हुनजो ॼण मिलणु जुलण ई कोन रहंदो हो। ईअं ई हिन जे रूटीन मूजिबि हिकिड़े दफ़े हे कंहिं ॿाहिरि मुल्क हलियो वियो, चङो टाइम होॾे वियो। हेॾे बादशाह जी बेदादी नंगरी साॻी हले पई। हे वरी उतां पंहिंजे मुदा मूजिबि मोटियो। जीअं पंहिंजे शहर में पहुतो, पहरेदारनि हिनखे पकड़ियो। जीअं हुननि खे हिदायतूं हूंदियूं त जेको ॿाहिरियो माण्हू अचे हुनखे पकड़ियो। हे फ़क़ीराणे वेस में हुयो, पहरेदारनि हिनखे पकड़ियो। पकड़े हिन ग़रीब जी तलाशी वरितनि। हिन कोन ॿुधाइनि त को मां बादशाह जो पुटु आहियां, छो जो हे चवंदो हो त मां इन सां कीअं पंहिंजी निस्बत ज़ाहिर कयां जेको एॾो ज़ालिम आहे। माना पहरेदारनि खे बि हिन कोन ॾिसियो। हिन जी जो तलाशी वरितनि, हे फ़क़ीर माण्हू, हिन वटां कपिड़नि जा 2 जोड़ा निकिता। थेलड़ी हुअसि, उन में कपिड़नि जा 2 जोड़ा, हिकिड़ो नओं हिकिड़ो पुराणो। पैसा जो कोन निकिता त वरी तलाशी वठनिसि पिया। ॻोल्हे ॻोल्हे बीठा पर पैसा हिन ग़रीब वटां न निकिता। हुननि खे ॾाढी बाहि थी त भणा ईअं सम्झो त हे दाव असांजो वियो हलियो। त हिन वीचारे खे ॾाढो बुछड़ो कनि, बेइज़तो कनि त सुञो आहे त निकितो छो आहे। मतिलबु हिन ग़रीब जी ॾाढी बेइज़ती कई। पोइ इन कपिड़नि मां जेके 2 वॻा हुया, उन्हनि मां उहो नओं वॻो खयुंसि, पुराणो वॻो हिनखे ग़रीब खे ॾिनो। हीअ दाहूं पियो करे त ज़ालिमो, मां हिकिड़ो फ़क़ीर माण्हू, दरवेश माण्हू, पैसा बि मूं वटि कोन्हनि, तलाशी वरितव, मुंहिंजी माया कुल इहे 2 वॻा, उन्हनि मां बि इहो तव्हां खणी था वञो, अड़े हिन कपिड़नि मां तव्हांखे छा मिलंदो? ख़ुदा खे वञो, मूंखे पंहिंजा कपिड़ा मोटाए। न न न सुञाण टरड़ तो वटां ॿियो त कुझु कोन निकितो, भला कपिड़ा त निकिता। कपिड़ा हिन ग़रीब खे न ॾिना। हिन ॾाढियूं दाहूं कयूं। हिन चइनि त जेकॾहिं तव्हां मूंखे कपिड़ा न ॾींदव न त मां वञी बादशाह वटि तव्हां फ़रियाद कंदुसि, बादशाह वटि वञी तव्हांजी शिकायत कंदुसि त बादशाह सलामत तुंहिंजा पहरेदार आहिनि, तुंहिंजा हुकूमत जा माण्हू आहिनि जेके आम माण्हुनि सां हेॾो ज़ुल्म पिया था कनि। मां वञी बादशाह वटि नाई थींदुसि। हुननि चयोसि हा मोकल अथई वञु। बादशाह जे हुकुम सां त असां हे कयूं था पिया। बादशाह जो हुकुम आहे, उन मूजिबि त असां कयूं था पिया, न त असांखे कहिड़ी मजाल। हल मोकल थी वञु, बादशाह ॾे वञु, फ़रियाद कर, जेको दिलि वणे थो वञी कर। हिन ॾाढियूं मिनतूं कयनि, हुननि कपिड़ा कोन ॾिना हिन ग़रीब खे। हे दरवेश बि कपिड़ा जो हिन खां विया हलिया, हे बादशाह खां बि कोन वठंदो हो, पंहिंजी महिनत मज़ूरी करे। सो ॾाढो हिनखे ॾुखु थियो। सम्झई त आहे त बेदादी नंगरी, पर वरी बि वञा मन इंसाफ़ थिए। पुटु सम्झी न पियो वञेसि, आम माण्हू सम्झी पियो वञे बादशाह वटि दान ते। नेठि आयो बादशाह जे महल में, महल जे ॿाहिरां पहुतो त मां वञा थो बादशाह वटि दाही थियणु। महल जे ॿाहिरां जेके दरबान हुया, हिन ग़रीब जा जो हाल ॾिठनि अहिड़ा। ऐं वॾी ॻाल्हि त तव्हांखे ॿुधायोसीं त हीउ दावा बि न पियो करे न को मां बादशाह जो पुटु आहियां। ऐं रहंदो ई दरबारनि में कोन हो त ॼण हिनखे सुञाणनि बि कोन पिया। ऐं वॾी ॻाल्हि हिन महिल हिन जो हुलियो बि अहिड़ो हुयो, ऐं न वरी हिका दावा उहा करे पियो। सो हिन जी इहो जो हुलियो हिननि ॾिठो त वाह पोइते थी तुंहिंजो कहिड़ो कमु बादशाह सां, बादशाह सां तूं मिलंदी, बादशाह सां बादशाह मिलंदा, इज़त वारा माण्हू मिलंदा, तूं ठोयो माण्हू, पोइते थी। हिन ॾाढियूं मिनतूं कयनि, मूंखे छॾियो, मूंखे बादशाह खे फ़रियाद करिणो आहे। बादशाह वटि हिकिड़ी मुंहिंजी फ़रियाद आहे त दाद करे बादशाह। न न न चइनि त चरियो आहे,
हिन खे वीचारे खे धिका ॾेई परते करे छॾियो। हिन खे जो परते करे छॾियो न, हिन दिलि में चयो त हाणे अॼु बादशाह खे दाह ज़रूरी ॾिनो, पर हाणे हे बि कोन था छॾनि, हाणे कीअं कयां, महल में त वञणु ॾियनि कोन था। भला सही आहे, हिते दरबार जे ॿाहिरां दर ते हिते वेही थो इंतज़ारु कयां, नेठि त बादशाह निकिरंदो अॻियां वधी वञी दाह करे शिकायत कंदोमांसि त हे अथई तुंहिंजा माण्हू, ॾिस त मूंसां छा हालत कई अथई। भला हाणे ॿियो हल त कोन्हे, अंदरि वञण त कोन था ॾियनि। वीचारो वेही रहियो, हुननि बि ॾिठो त हाणे अंदरि त कोन थो वञे, भला ॿाहिरि वेठो आहे त हिन खे कुझु चइनि कोन, खिलनि पिया त हाणे इहे बादशाह खे दाह ॾींदो। वेठो हुजे बादशाह जे इंतज़ार में, चङो टाइम गुज़रियो त ईअं ऐलान ॿुधई, तव्हां परे जो बादशाह सलामत अचे थो, परे जो बादशाह सलामत अचे थो। हिन जो ॿुधो त हे उथियो, ॾिठई बादशाह महल मां निकितो, नौकर चाकर वॾो सिपाह, हीअ अॻिते वधी बादशाह जे साम्हूं आयो, बादशाह खे सलाम कई, बादशाह खे दुआऊं कई। बादशाह सलामत, मुंहिंजो फरियाद छा आहे? हाणे साम्हूं जो अचीसि त बादशाह खे ॿुधणो पियो, न त ज़ालिम बादशाह त हुयो। हिन ग़रीब असां जेका पहरेदारनि हालत कई उहा शिकायत कई त साईं तव्हांजे मुल्क में ॿियो त छा, पर फ़क़ीर बि महफ़ूज़ न आहिनि। मूंखां पैसा कोन निकिता, कपिड़ा हुया मुंहिंजा, उहे कपिड़ा बि खणी विया। मां ॾाढियूं मिनतूं कयूं मान, पर मूंखे उहे बि कोन मोटाए ॾिनी। सो मां तव्हांजे दरबार में आयो आहियां, तव्हांजे दरबार में आयो आहियां, मूंसां इंसाफ़ु कयो। असां त न कंहिंजे हिक में न ॿिनि में, ईअं सम्झो त असां दरवेश माण्हू, दुनिया सां असांजो वास्तो कोन्हे, झंग पर में था रहूं, दरवेशी अख़्तियार कई अथऊं। मां त जिथे वेंदो आहियां त माण्हू मुंहिंजी इज़त कंदा आहिनि, असांजा इहे हाल ॾिसी माण्हू इज़त कंदा आहिनि, पर हिन शहर में मूंसां हीअ हालत थी आहे। मां त शहर ॻोठ घुमिया आहिनि, जिथे वेंदो आहियां त असांखे माण्हू इज़त ॾींदा आहिनि, पर हिन तुंहिंजे शहर में मूंसां हीअ हालत थी। मां जॾहिं हिन शहर में आयुसि त मूंखे इहो ई हुयो त मुंहिंजो इहे पोशाक ॾिसी, मुंहिंजो हुलियो ॾिसी दरवेशी वारो हे मूंसां सुहिणे नमूने सां हलंदा, मूंखे इज़त सां हलंदा, जेको दरवेशनि फ़क़ीरनि सां माण्हू हलंदा आहिनि। पर तुंहिंजे माण्हुनि एतिरे क़दुरु मुंहिंजा कपिड़ा बि लाहे छॾिया, मूंखे मारियो बि अथनि, मुंहिंजी बेइज़ती बि कई अथनि। हे मुंहिंजी हालत ॾिस, हिते आयो आहियां त तुंहिंजा इहे दरबारी मूंखे अंदरि अचणु कोन था ॾियनि, यको इंतज़ार में वेठो आहियां। हाणे मुंहिंजो फ़रियाद इहो आहे त मुंहिंजी मदद कर, मूंखे कपिड़ा वठी ॾे, बसि मां हिते कोन रहंदुसि, मां वरी तुंहिंजे शहर मां हलियो वञा, मूंखे रुॻो कपिड़ा वठी। हिन जो इहो चयो त हाणे थींदो ई सॼो हिन ज़ालिम जे चवण सां हो त हिन बादशाह चएसि तोखे कंहिं चयो त तूं हिन शहर में अचु, तोखे चयो कंहिं त तूं हिन शहर में अचु, तोखे ख़बर न आहे हितां जे कानून जी, तोखे ख़बर न आहे हितां जे बादशाह जी, हितां जे हुकूमत जी तोखे ख़बर न आहे, तोखे कंहिं ॾसु ॾिनो त तूं हिते अचु। हिन चयसि त साईं मां का ॻाल्हि कोन थो ॼाणा, मां फ़क़ीर माण्हू, मूंखे रुॻो पंहिंजा कपिड़ा वठी ॾियो, जेको वणेव सो पिया कयो, जीअं वणेव पिया मुल्क खे ऊंधो कयो सऊं कयो, मूंखे रुॻो पंहिंजो कपिड़नि जो वॻो वठी ॾे त मां वञा। हिन जो बादशाह खे ईअं चयो त बादशाह खे अञा कावड़ लॻी, छो जो थींदो ई सॼो हुनजे कम सां हो, मर्ज़ीअ सां हो। बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी। हिन खे चईंदसि जाहिल, तूं सम्झी नथो, तोखे ज़लील करण लाइ तुंहिंजा कपिड़ा बि लाथा अथनि, त बि तूं नथो मुड़ी, सुञो हुई, ॿियो त कोन, तुंहिंजा कपिड़ा बि तुंहिंजा कोन छॾनि, त इन मां तूं नथो सम्झी। हाणे तूं छा थो चईं त भला तुंहिंजो साहु कढूं छा, भला तोखे मारियूं छा? साईं मूंखे कपिड़ा। बादशाह हिकिड़ीअ ते हो चए साईं मूंखे कपिड़ा। बादशाह कावड़ में चयो त हिनखे पकड़ियो, क़ैद खाने में वञी विझोसि। हिन ॾाढियूं दाऊं कयूं, सिपाहियुनि पकड़े हिनखे ग़रीब खे वञी क़ैद खाने में चलायो। आयो क़ैद खाने में, कपिड़ा बि विया, मार बि मिली, इंसाफ़ बि कोन थियो। इते वेठो पंहिंजे मुंहं सां सोचे पियो त बणा ग़लती कई,
हिकु त हिते अचान आहे, जीअं आयुसि हेॾी बेदादी नंगरी आहे त भला कपिड़ा खसिया आहिनि, छॾियां हा कपिड़नि खे, हलियो वञा। हाणे त अलाए किथे क़ैद में आहे, अलाए छुटंदुसि बि, अलाए सॼी उमिरि हिते पियो ऐं अलाए हिते हालति छा थी, कपिड़नि जे वॻे जे करे अजय पाण खे हेॾो तकलीफ़ में विधो आहे। जॾहिं बेदाती नगरी त मां वॾी ग़लती, हाणे त भॼण जी बि वाट कान हुई, वीचारो वेही रहियो, वेठो हुजे ईअं राति थी चङी राति गुज़री, ईअं सम्झो आधी राति थी, उथियो, हिन निमाज़ पढ़ियईं, नफ़ुल पढ़ियईं, पर चङे टाइम ताईं हिन नफ़ुल पढ़िया। उहे पढ़ी ऐं उथी वॾे आवाज़ में दुआ घुरणु लॻो त रब तूं इंसाफ़ वारो आहीं, अदल वारो आहीं, मुंहिंजे हाल खे तूं ॼाणींदो, मूंसां जेको हिन ज़ालिम बादशाह कयो आहे तूं ॼाणींदो, मां तुंहिंजो मज़लूम बानो आहियां, बादशाह बि इंसाफ़ न कयो, हाणे तुंहिंजे अॻियां आहियां, मुंहिंजे हाल ते हाणे तूं ई रहम कर। ज़ालिम मूंखे इंसाफ़ त न ॾिनो पर क़ैद करे छॾी, हाणे हिन ज़ालिम बादशाह खां मूंखे तूं छॾाए। पर रब साईं अहिड़े हिन ज़ालिम खे ते अज़ाब नाज़िल कर, छो जो तूं हिन जे ज़ुल्म खां बेख़बर न आहीं, तूं ॼाणी थो त हे वॾो ज़ालिम आहे, हिन ते पंहिंजो अज़ाब नाज़िल कर। रब साईं जे तूं सम्झीं थो त हिन ज़ालिम मूं ते ज़ुल्म कयो आहे त अॼु ई राति हिन ते पंहिंजो अज़ाब नाज़िल कर। तूं त ॼाणी थो रब जे मां हक़ ते आहियां ऐं मूंसां हिन नाहक़ कयो आहे त अॼु ई राति हिन ते अज़ाब नाज़िल कर। तुंहिंजो हुकुम इंसाफ़ आहे, तूं ई हर मज़लूम जो मददगार आहे। हीअ जो न ॾाढा आवाज़ में पियो दुआ घुरे, क़ैद खाने जो जेको दारोगो हो, भला ईअं सम्झो जेलर खणी अचूं अॼोके दौर जे हिसाब सां, उन जे कन ते हिन जे दुआ जा आवाज़ आया। हीअ जो न दर्द सां रोअंदे रब खां पियो, रब खे वाॾाए पियो, त उहो उथी ऐं हिन जे वेझो अची ऐं उहा ॿुधणु लॻो दुआ। जीअं जो न हिन जी दुआ हुन ॿुधी त हू ईअं सॼो ॾकी वियो, जेको जेलर हुयो, हिन जे दर्द सां जेका हीअ दुआ पियो घुरे रब खां, रब खे जेको ॿाॾाए पियो, ऐं वरी आख़िर में जेको रब खे हिन इल्तिजा कई त हिन ज़ालिम ते रब साईं जेकॾहिं मूंसां तूं ॼाणींदो हिन नाहक़ कयो आहे त हिन ज़ालिम ते अॼु जो अॼु तूं अज़ाब नाज़िल कर। त इहो जो हिन ॿुधो त हीउ सॼो डिॼी वियो, दारोगो जेको हो जेल वारो उहो सॼो डिॼी वियो। हीउ परेशान हुजे, हीउ फ़क़ीर अञा हिते दुआ लाइ बीठो ई हुजे, दारोगे इहा दुआ ॿुधी दारोगो सॼो ॾकी वियो। ईअं ओचितो छा थियो जो ईअं रोशनी ॾिठनि ॿिन्ही, फ़क़ीर बि ॾिठी ऐं हुन दारोगे बि ॾिठी। रोशनी किथां निकिती? बादशाह जे महल मां। पर जीअं न खिविण जी रोशनी थींदी आहे, ईअं बादशाह जे महल खां हिकिड़ी रोशनी निकिती, शोलो हुजे, उहो सिधो जिथे क़ैद खानो हुयो न एसि ताईं, पर जिथे किरे पियो बाहि ई बाहि, साड़ींदो पियो। ओ हीअं ॾिठो न, ऐं सोच माना राति जो सम्झि ॼण ॾींहुं थी वियो, एॾो सोजरो हुजे। त हिन ॾिठो जिथे जिथे किरे पई त साड़ींदी पई अचे, को कोन पियो बचे। आख़िर वञी एतिरे क़दुरु थियो जो फ़क़ीर ऐं जेको हे जेलर हुयो न, जंहिं जेलर खे दिलि में रहम पियो, पर उहो बि मजबूर हुयो, हिन खे छॾे न पियो सघे। बचा वञी हे ॿ, बादशाह जे महल खां वठी क़ैद खाने ताईं जिथे जिथे बाहि वई उहो शोलो किरियो, उनखे साड़ींदो वियो, जेको उन जे झड़प में अचे पियो उनखे साड़ींदो पियो। बचा वञी हे ॿ, दारोगो ऐं दरवेश। पधर मुल्क थी वियो, दरवेश कुदरत वारे आज़ादु करायसि, बादशाह आज़ादु कोन कयुसि, रब साईं आज़ादु करायसि। दरवेश निकितो ॿाहिरि, हलियो ॿाहिरि, दारोगे जो ॾिठो हे सॼो पंहिंजे अखियुनि सां कमाल ॾिठईं,
हिन जे दुआ जी तासीर ॾिठईं, दारोगो हिन जे पोयां हलियो। दारोगे चयसि मां तोसां गॾु आहियां, जिॾे तूं तिॾे मां। बराबरि असां बि बेवस हुआसीं जो हिन ज़ालिम जे अॻियां कुझु ई कोन पिया सघूं। बसि हाणे जिॾे फ़क़ीर तूं तिॾे मां। पोइ हुतां निकिता, वञी कंहिं ॿिए शहर पहुता ऐं हेॾां हिन ज़ालिम बादशाह जो जेको शहर हुयो सो ओ ईअं सम्झ त ओलह खां ओभर, उतर खां ॾखिण, मतिलबु मुकमिल सॼो शहर जेको हुयो सड़ी खाक थी। सो हे नेक बख़्त बादशाह, असां बि तुंहिंजे लाइ ॾींहं राति दुआऊं पिया था घुरूं, रब जो शुकुरु पिया था अदा कयूं जंहिं रब असांखे तो जहिड़ो बादशाह ॾिनो। तुंहिंजे इंसाफ़ खां ऐं तुंहिंजे इख़लाक़ सां असां मुतमिन आहियूं। बसि ॾुखु रुॻो असांखे इहो हुयो त तोखे औलाद न हुयो जेको तो जहिड़े नेक बादशाह खां पोइ तुंहिंजो वारस थिए, बादशाह त करे। ऐं ड्रिज इहो ई हुयो, ड्रिजूं पिया त को ॿाहिरियों माण्हू को क़ाबिज़ अची न इन तख़्त ते वेहे। पर रब साईं तोखे हिकिड़ो पुटड़ो ॾिनो आहे, ईअं सम्झो त अलाह साईं असां ते करम कयो आहे। असांखे जेको खुटको हुयो उहो असांजो खुटको रब साईं ख़तमु करे छॾियो। हाणे असां रब खां दुआ था कयूं त ईअं तोखे हुनखे तुंहिंजो जाइनशीन बणाए ऐं हुनखे बि अहिड़ी इज़त ऐं मान था करे जेको तोखे अलाह साईं ॾिनो आहे। इहा तक़रीर करे उहो चोथों वज़ीर बि वेठो। वरी साईं हाणे पंजो वज़ीर थियो, पंजो वज़ीर थियो। चवणु लॻो त बादशाह सलामत, मुबारक आहे रब जी ज़ात जेको बख़्शिशूं अता थो करे ऐं मुख़्तलिफ़ इनाम असां ते नाज़िल थो करे। ऐं असांखे इहा बि ख़बर हुजणु खपे त अलाह साईं पंहिंजा इनाम, पंहिंजूं नेमतूं उन ते नाज़िल कंदो आहे जेको उनजो शुक्रियो अदा करे, जेको उनजो शुकुरु करे, उन जे फ़रमान ते हले। ए नेक बख़्त बादशाह, तो में इहे सभु ख़सलतूं आहिनि ऐं उनखां सवाइ तूं पंहिंजे रयत सां अदल इंसाफ़ सां थो हली, जंहिंजे करे रब तोसां राज़ी आहे। इन जे करे ई रब तुंहिंजो रुतबो वधायो आहे, तुंहिंजी ज़िंदगी खे मुबारक कई। नाउमेदी खां पोइ तोखे हे हिकिड़ो सुहिणो तोहफ़ो ॾिनो अथई जेको तुंहिंजो नेक बख़्त पुटु आहे, जंहिंजे करे ई असां सभु ख़ुशि आहियूं। ऐं एॾी ख़ुशी आहे जंहिंजो कोई अंदाज़ो नथो लॻाए सघे।